मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, अगर कंहिं पेशमाम जी ॾाढ़ी नंढी हुजे, छा उनजे पोयां नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ थी वेंदी, फ़र्ज़ लही वेंदो। रहियो मसइलो नमाज़ मकरूह आहे। हा, नमाज़ जे अंदरि उहो अजुर, उहो सवाब न मिलंदो जेतिरो ॾाढ़ी वारे जे पोयां नमाज़ जो अजुर मिलंदो। ॾाढ़ी केतिरी? मुठ बराबरि ॾाढ़ी हुजे, मुठ बराबरि ॾाढ़ी हुजे त अहिड़े पेशमाम जे पोयां नमाज़ कामिल नमाज़ आहे। ऐं जेकॾहिं को ॾाढ़ी कटराए थो, नंढी ॾाढ़ी अथसि न, नमाज़ साईं थी वेंदी। हा, नमाज़ थी वेंदी। रहियो मसइलो नमाज़ मकरूह आहे। उनजे अंदरि मसइलो तौरु ॾाढ़ी जंहिंजी मुकमल आहे, उन में तव्हांखे 100% जेको आहे नमाज़ जो अजुर थो मिले। ॾाढ़ी कटियल वारे पोयां पढ़ंदा 70% नमाज़ जो अजुर मिलंदो। त कंहिंजे पोयां पढ़ूं? जंहिंजी ॾाढ़ी मुकमल हुजे न, हा, उनजे पोयां नमाज़ पढ़णु खपे।